Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मश्किरन जो गोट तई मश्किरन जो गोट तई हलीड़ी बंदूक तुझो टका सजी मिठाई विराए छॾियमि बाक़ी बचा न ॿ रसगुल्ला ब्रेक हाँ थैकुआ पछा मथो टुकी मवाली मिठाई खाईंदे न मां मिठाई न खाईंदो आहियां मां संबोसा बि खाईंदो आहियां पकोड़ा बि खाईंदो आहियां समोसा ऐं पकोड़ा त मूं वटि कोन्हनि बाक़ी मिठाई आहे हे ॾिस ही ते रसगुल्लो ही ते बर्फी ही ते मैसू पाक फोटू न ॾेखार ॿुधे चई तो पकोड़ा कोन्हनि हे मिर्चाई पकोड़े जहिड़ो नको अथई तो लड़कनि जो पोइ इहो छा आहे बाक़ी अरे मुंहिंजो नक आहे मिर्च न आहे पर जेकॾहिं मिर्च हुजे हा त खाई आहे छा मिर्च न अॼु मां कुझु बि न खाईंदुसि छो त राति सेठ धनु धोबी ॿकिरियुनि जो गोश्त विराईंदो इन करे मां पेट में फ़िलहाल जाइ थो ठाहियां इहो खाऊं जासीं बाक़ाइदे खाइबो दुनिया खे ख़बर पए ॿकिरियुनि जो गोश्त बि मवाली खाइनि था हलीड़ी बंदूक तुंहिंजो ठका वॾो होशियार थी वियो आहीं ॿियो न त मां त अछुल खां होशियार आहियां कॾहिं तकबुर कोन कयो मां वरी सम्झ न मवाली मोगो आहे छा में मोगो आहे खावां थो पियां थो कपिड़ा थो पायां टोपी थो पायां छा में मोगो आहे ॿुध मिठाई जो तूं विराईंदो थो वठी वरी खोखो खोले वरी बंदि थो करीसि ॾे ख़बर पुट ॼाओ थिए छा न मवाली ऐं दरअसल ॻाल्हि आहे त मूं वारी चिलकिने खे होश अची वियो आहे अॼु हुन अखियूं खोलियूं आहिनि हा ओ त यार खोल मिठाई न खोल न चढ़ियो अरे जॾहिं ॻाल्हि एॾी भली ॿुधाई थई खोल छॾो हिकिड़ो मिंट बि थोरो ॾींदुसि यादि ॾींदुसि बसि ॿियनि खे ॾियणी आहे हा कंजूस पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾजांइ ईअं अकेलो फ़बर कोन ॾींदुसि चिलकड़े में मुंहिंजूं बखियूं मुक़ाबला कंदे खटींदे तॾहिं वञी चिलकड़ी हासिल कंदे हलीड़ी बंदूक तुंहिंजो ठका अरे ॾिसंदासीं न ॻाल्हि खे बि खा कर ख़बर कमदार कम थियो ज़मींदार कम अहिड़ो थियो आहे जो सदाई यादि रखंदे हिते रखीस न जवान जा पुट हाणे तू वेठो ॾिसजांइ रोबाटो मवाली ऐं ॾेढो सूबेदार यथा मुंहिंजी ॿकरियुनि जो गोश्त खाइनि मां कुता हथ करे छॾिया आहिनि ऐं राति 12 बजे चुंगची काहे ईंदुसि ॿकरियूं काहे गूंगे जे वाड़े ते छॾे ईंदासीं ऐं कुता काहे पंहिंजे वाड़े ते छॾींदासीं ऐं सुबुह जो अचे मोह मथो पिटींदा त मुर्शिद ई पिट लॻी वई ॿकरियूं राति जे पेट में कुता थी विया ओ ठीकु आहे ये लूसी कुता हली सेठ धनुअ जे अॻियां पेश कंदासीं पोइ सेठ धनुअ जी मर्ज़ी पाण पचाए खाए या वरी न ॻोठ वारनि खे खाराए ठीकु आहे ज़मींदार मां राति 12 बजे कुता खणी ईंदुसि मां हाणे हलां थो इन्हनि कुतनि खे बि हॾी विझणी आहे ठीकु आहे अख में सोना अख में परे थियो माजर का अब साड़ी थी वञे पई उहा खाई आहे माचा सब कुछ तड़ी वियो मुंहिंजो छो थी विसारे त ही घर मुंहिंजो आहे मां भला पंहिंजो घर छॾे काॾे वेंदुसि जेकॾहिं तोखे मुंहुं मां धप थी अचे त वञी बलूअ जी बैठक ते रहो ॾिस चरिया मां त ईअं मिड़ई चर्चो पे कयो मां तूं त वॾो सुलक्षणो आहे हर महीने जे हिकु दफ़ो तूं न वेंजे त मज़ो ई कोन अचई ॿियो न त अञा हिन ईद ते त वेतोसि भला ॾे आवाज़ ये डंडड़ा तो ट्रेडे पियो को कम अथई छा सेठियाणी मां तोखे मुबारक थो ॾियां ॿुधो अथमि चिलकड़ीअ खे होश अची वियो आहे ख़ैर मुबारक ऐं जेकॾहिं चाकू थी घर अचे त पोइ देरि न कजां चिलकड़ी खे पुरणाए छॾिजां मूं वारो छोरो इहो मवाली बि सफ़ा पुराणो थी वियो आहे बस जेको न्याणीअ जो नसीब जाते लिखियो हूंदुसि जाते दाणो पाणी लिखियल हूंदुसि उते वञी पहुचंदी भलो थधो थी न त थधो करे छॾींदोसांइ अरे मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो कल्लू भला बर्फ जे कारखाने में कमु कंदो आहीं छा
मूंखे मुंहिंजो कर्ज़ इंट्रेस्ट माना व्याज समेत वापस कर या बनीअ जा कागज़ मुंहिंजे नाले ते लिखाए। अरे मां कर्ज़ ॾींदो साईं, को मां मश्करनि जो ॻोठु छॾे भॼी कोन वियो आहियां। मां सियावल जा पुट। अरे कॾहिं ॾींदे किथां ॾींदे कीअं ॾींदे? अरे हाणे तूं दसे बाछियूं लॻो पई ठलो टिकर। अरे वॼायूं था त ठह जे पता ठू ठू बि थो करी। पुट हाणे तूं वटि त न लाल आहे न लालिया न सोना न पौलिया, किथां ॾींदे कर्ज़? ख़बरदार मुंहिंजे लाल ऐं सोन जो नालो न वठ, न त मां पुचो ॾेई भॼी वेंदो साईं। मां एतिरो कमज़ोर कोन आहियां। हेलो मूंखे सामान ॾे यार, मां ॾिणो माण्हू आहे, मूंखे महिरबानी करे पैसा वापसि करे। न आलू कंहिंखे वणे न वणे विचा किरो ज़रूरु करे। अरे तो मूंखां पैसा घुरिया, मां तोखे हिकिड़ो चकर चयो मुंहिंजो फसल लहे त मां तोखे ॾींदुसि। अरे तूं मूंखे परेशान छो थो करी? जरके जी फोटू कापी। अरे तुआरो फसल त कखे जो अथई, मुंहिंजा त पुट लख अथई लख। इने सॼे हिसाब किताब जी ख़बर आहे। मिठल पुट खे चई त घुरायासि। मुंहिंजो फसल लहे त मां तोखे पैसा ॾेई छॾींदुसि। इहा कुते वारी ॼाड़ी न हण। अरे बात खोई छॾ, मां त मां थप खयो थी वञई। नंढड़नि ॿारनि जा कच्छा धोंदा अथई छा? अरे मां त इहो ॾंदड़ हणी हीअं करे पंहिंजो वात साफ़ करे छॾींदुसि। तूं इहो पंहिंजे वात जो फुहारो बंदि करा, हिनखे छाणी हणा छाणी। जंहिंसां थो ॻाल्हाए उनजो बूथी धोयो थो छॾी। पैसा पुट घुरंदो रहंदोसि। पैसा ॾे पैसा ॾे पैसा ॾे, तर तर ते बीठो हूंदोसि, हर बीठो हूंदोसि। वधी छो आलू कंहिंखे वणे न वणे विचा गिरा ज़रूरु खणे। भलू अहिड़ी बूथ वारी मुक हणंदोसि, गिर ई वीचारो बंदि करे छॾंदोसि। अवा कंहिंसां पई ॻाल्हाई? बात मां पई ॻाल्हायां। छो भला हाणे मश्करनि जा ॻोठ वारा कननि मां था ॻाल्हाइनि छा? मुंहिंजो मतिलबु आहे त फोन ते कंहिंसां पई ॻाल्हाई? टोनी सां पई ॻाल्हायां। टोनी पावली खे वठियो पियो अचे। हा मां अलाए केतिरा ॾींहं थी विया आहिनि, मूं त पावली खे ॾिठो ई कोन्हे अमां। पर हिकिड़ो मसलो आहे। मसलो? कहिड़ो मसलो? पावली चए थी त मां बुरको पाए हलंदसि, पर टोनी चए थो बुरको न पा। छो नथो बुरको पाइण ॾियसि? बुरके खां बिना माई खे न वठी ईंदो माण्हू चङो चवंदसि। इहा ॻाल्हि त पावली बि सम्झाई अथसि। अम्मा शहर में भला मायूं बुरको कोन पाईंदियूं आहिनि छा? पाईंदियूं आहिनि पर घटि, अक्सर करे वॾी चादर पाईंदियूं आहिनि। अच्छा त पावली बिना बुरके जे थी अचे? न टोनी पावली जी ॻाल्हि मञी वियो आहे, हाणे बुरको पाए ईंदी। सुठो थियो त असांजी इज़त बची वई, न त भला माण्हू असांखे सुठो चवंदा। हा उहो त कोन चवंदा, पर हाणे तयारी कर त हलूं भाॼी पटे जूं। हा मां हलिया। मश्किरन जो ॻोठ तई, मश्किरन जो ॻोठ तई, मश्किरन जो ॻोठ तई, मश्किरन जो ॻोठ तई। कलू मुंहिंजी ॻाल्हि अखियूं खोले ॿुध, छो त कन केरु ॿूटे ई न आहे सघंदो। उन करे कन खोले ॿुधण वारी चवणी ग़लति अथई। आहा तू ॿुधा, मुंहिंजूं नासूं बि खुलियल आहिनि, मुंहिंजा कन बि खुलियल आहिनि, मुंहिंजूं अखियूं बि खुलियल आहिनि। तोखे उहे ॿकरियूं पेश करणियूं पवंदियूं जिन ॿकरियुनि खे मूं सज़ाए मौत ॾिनी हुई। मुंहिंजो मतिलबु त जिन खे मूं हिलाल करण जो हुकुम ॾिनो हो। धनु धोबी न हण गोबी, मां इहे ॿकरियूं नथो पेश करे सघां तोखे, छो जो इहे ॿकरियूं राति जी उंधाई जो फ़ाइदो वठी भॼी वयूं, फरार थी वयूं। मां कुझु बि नथो ॿुधां, बस मूंखे ॿकरियूं खपनि। तू जो नथो ॿुधी त पंहिंजनि कननि जो इलाज करा, अंधनि ॿोड़नि गूंगनि जो मूं ठीको नाहे खयो। हलू तूं बि ॿकरियूं पेश कर, न त मुंहिंजो नालो आहे धनु धोबी। अहिड़ी हणंदो गोबी जो घर भत कोन ईंदुई। मुंहिंजो घर जिथे आहे उते हथी को आहे, बाक़ी हिते वारियूं ॿकरियूं हथी क्यों न आहिनि। मुल्का मुल्क ॻोठनि जा ॻोठ मूं पढ़ा ॼाराए छॾिया, जीअं ई ॿकरियूं आयूं तुंहिंजे हवाले कंदुसि, पोइ हणजांइ पंहिंजे ढिठ में। ये फंटागिरियूं मूंसां न कर। मश्करनि कल्ह खां वठी तुंहिंजे ॿकरियुनि जे आसरे चुल्ह ई न आहे ॿारी। जेकॾहिं उहे ॿकरियूं फरार थी वयूं आहिनि त तोखे उन जे एवज़ ॿियूं ॿकरियूं पेश करणियूं पवंदियूं। वाड़ धनु वाह तुंहिंजो इंसाफ़, फेल कई हिकिड़नि सज़ा वरी मिले ॿियनि खे। जिन तुंहिंजो ॾोहो कयो आहे सज़ा बि उन्हनि खे ॾिए। अरे पर उहे फरार थी वयूं न। पाण खे सेठ धनु थो सॾाई, ॻोठ जो चङो मुड़ुस थो सॾाई, त पोइ ॻोल्हा बि तूं कर न, असांखे छो थो तंग करी।
ठीकु आहे विझां थो खांबाड़ीअ में खड़ो ॾियां थो ओका मिली वयूं न तूं आसरो न कजां तोखे बुझ बि न मिलंदो मूंखे इहे तुंहिंजियूं बकरियूं खपनि बि कोन थियूं मां रोज़ इहे बकरियूं कोई खाईंदो आहियां त पोइ ठीकु आहे ॾिसजां त मां कीअं थो बकरियूं ॻोल्हे हथु कयां वालेकुम सलाम अरे टोनी जा अबे तूने भी हिला दिया यार कुत्ते अरे कुत्ते अबे इन कुत्तन के रोक मुके कल्लू जे घर वजणो आ आखिर तू फिकर न कर मां कुत्तन के समझाया तो कुत्तो कुत्तन के ही समझा सके तो पर यार तू बुधा तो सही या पावली किथे आ अबे यार मुझे मतलब है तो यार मुक्की खबर ना है मिठल अरे दे तोखे खबर ना है तो वो ॿियो कंहिंखे खबर आ मिठल ये वडी कहानी है तो बुधाइंदो से ए लेडी बंदूक तुझो ठका बाबल मां बि तो वांगुरु वांदो आहियां हलूं था होटल ते हिकिड़ो कोप चांहि जो था हणूं दिमाग़ खे कयूं था चुस्त पोइ तूं सॼो किस्सो मूंखे ॿुधा अबे यार बात ये है मां थकजी पियो आहियां कराची मां सफ़र करे आयो आहियां अरे रे कराची कहिड़ो पंध आहे इहा जेका नूरियाबाद आहे उन खां परियां जेका कराची आहे न इहो को पंथ आहे अबे फिर कभी हलो चलो ठीक है ओके बाय 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 लेडी बंदूक तुझो ठका टोनी बोनी बसा जे गाटे अरे ते भी छाती करिया सजी शैतानगिरी तुझी आ जेतरी कद जी नंढड़ी आई ओतरी शैतान आई बेगम साहिबा सेठ तोते नाराज आ तोखे तो चवई सुखड़ जी खल त पोथो लाया फिलहाल तोखे तो चवा हले ता ते वरी शैतानगिरी कर ते तो चवे आई तू पठाण सा चो बीठी हुई हां छा थियो ते टेकड़ी या ठक छाते रड़ी तो करी पियो खुरपी त वई हली हाणे कंहिंखे तो चवी तोखे तो चवा जट जी दी मां किथे ओ समड़े पठाण सॾ कयो त मां चयो भला यो कपिड़ो ॾिसां शर्म कोन आई हां न मूं किथे कपिड़ो ॾिठो पाण ॾेखारी चई त हे लोन जो वॻो आहे बस कर बेनकी तूं हाणे ठग ॾितल जी ज़ाल नहीं हाणे तूं सेठ धनु धोबीअ जी ज़ाल आई सेठ धनु धोबीअ जी न त अहिड़ी हणंदो मैं गोपी जो घर भथ कोन ईंदी पर लेवल त अञा साॻी आहे न खबरदार जो पैर दर खां ॿाहिरि कढियो अथई टंगूं टुकर टुकर करे छॾींदोसि पोइ वही पिन चए ॾेरे बंदा ॾेई वञ नाले अलाह जे जेको न ॾे हुनजो केरु जेको ॾे हुनजो केरु वाह सेठ धनु वाह जो पिनण थो अचे अॻे पिनंदो हे छा हाणे मां सभु कुझु सम्झी वई आहियां त तुंहिंजी दिलि मां मुंहिंजे लाइ प्यारु ख़तमु थी वियो आहे प्यार खे विच में नाण तूं अहिड़ी खट वाण जंहिंसां सुकून सां सुम्ही सघूं तू ते भी छा थी करी मां सफ़ाई पई कयां सफ़ाई त थियल आहे तुंहिंजे बूथ खां वधीक फर्श पियो चमके सफ़ाई वारो कपिड़ो किथे अथई कूड़ छो थी वञी साहब जेको पंहिंजे वात मां हाणे गंद किचिरो पिया कढो न उहो साफ़ कयमि छा मतिलबु आहे तुंहिंजो मतिलबु त दड़कण ऐं दाॿनि सां माण्हू न आहिनि सुधरंदा आराम सां ऐं मोहबत सां सम्झंदा आहिनि परे थी वॾी आई आहे मूंखे सम्झाइण वारी ॾेठ फुटी लड़का त मूंखे मिलिया आहिनि न टुस वेठी थी तूं गाड़ी बेगम साहिबा सेठ मूंखे कद जा ताना ॾेई वियो आहे मां छा कयां बाबो बिंदरो हो न हा खुरपी नसुल ते वेंदो आहे ऐं फसुल ते वेंदो आहे हाणे माफ़ कर मसलो न अस्सलाम वालेकुम चाची अम्मा मैं आ गया अरे टोनी पुट मुंहिंजो अची वियो छा अरे चाची तूने भी हिला दिया यार अయ్య बा तूं त हाणे सिंधी सिखियो आहीं हाणे पंहिंजी अम्मा खे छो थो विसारी छॾी न किट पिट खे चाची अम्मा आदत पइजी वई है इन करे ज़बान ॿिए तरफ़ तिरकी थी पवे अయ్య बा ॻाल्हि ॿोली जी न आहे असल में असांजा लक्षण अहिड़ा आहिनि अक्सर असां वॾनि शहरनि में पंहिंजी ॿोली खे छॾे ॿियनि जी ॿोली खे अहमियत ॾींदा आहियूं इहो हाणे फैशन थी वियो आहे अंग्रेज़ी ॻाल्हाए असां पाण खे फ़ख़ुरु महसूसु कंदा आहियूं ऐं सिंधी ॻाल्हाए शर्म ईंदो आहे ऐं ॿुधी नथा मारनि चाची अम्मा ॾाढो थकिजी पियो आहियां
पहिरियां पाणी पिया पोइ भले तूं लेक्चर ॾे जेके ॾींहीं पई तूं। हा हा प्यारे थी पर टोनी पावली किथे आ? उहे त मां बि पुछां किथे आहे। छा मतलब पावली तो सां गॾु न आई आहे छा? घरां त गॾु निकिती हुई पर वरी छा? चाची अम्मा मूं हुनखे घणो ई रोकियो त कारो बुरको न पा भुल चुक थी वेंदी पर चाची अम्मा न मुड़ी नेठ भुल चुक थी वई न। मुआ लंगूर चवी छा तो मूंखे का सम्झ में नथी अचे। मुझी पावली मुझी पावली। अच्छा कयो छोरो टोनी शहर खां अकेलो अची पहुतो। हा बू त पोइ पक सां पावलीअ खे विकिणी छॾियो। हा भले मूंखे बि शक लॻे थो ईअं थियो हूंदो। अबू जी अबू धारिया से धारिया मिट मिटीअ जा न थिया चोरनि ते कहिड़ो एतबार अबू। बाबा हाणे तूं हरू भरू जा ठकाव न कढ न भला गैरतमंद माण्हू पंहिंजूं सालूं विकिणंदा आहिनि। अड़े नथा सम्झी तूं दुश्मन जी दांगी भगल चङी आहे इन कल्लूअ कमरे असां सां वरी कहिड़ियूं चङायूं कयूं असीं भुल छॾियूं। हलड़ी बंदूक तुंहिंजो ठका बाबल तव्हां पंहिंजे वॾे भाउ शैतान खे यादि कयो न। ओ साम्हूं सची तो शैतान पाण खे मश्करनि जे ॻोठ जो वॾो कंधार थो सम्झे। हलिया बा हलिया अलाह ख़ैर करे सुबुह साण ॿई चोटीअ जा निभागा मुंहुं पिया। शैतान कंहिंखे चई कल्लूअ खे या मूंखे? ॿिन्ही खे। मुंहिंजो मतिलबु बाबल तूं या हू ॻाल्हि साॻी आहे पर तूं गैरत न कर। अलाए मानी बि नसीब थींदी अलाए कान थींदी। अलाह ख़ैर करे वॾा चोटीअ जा साईं। आयो त मश्करनि जे ॻोठ जो कंधार मुड़ुस रंगू कंहिंखे वणे न वणे पर विचा सच ज़रूर ॻाल्हाए। अरे ॼाहा वरी कहिड़ो थो बम फाड़ी। न ॾिठी खानदान न ॾिठी को घर घाट इन धनु धोबड़ीअ जे चवण ते धी जो संग धारनि खे ॾेई हाणे वेठो मुंहुं मथो पिट। इहो जेको छोरो आहे न टोनी अलाए बोनी छा था चवनिसि इहो पावली तुआरी विकिणी अचे हिते पहुतो अथई। छा? हा हुन तुआरी धी पावली त विकिणी छॾी हाणे तुआरी ज़ाल आहे न वात अची ॿी उनजे पोयां पियो आहे उनजे विकिणण जे चकर में आहे। मिठल ज़बान संभाले ॻाल्हा। अरे या तवारी ज़बान काकड़े मां कढी वल्लूअ जे वात में विझी छॾींदुसि। अरे ठहियो ठहियो मोतबर न थी ज़बान त छिकी वञी पंहिंजी ज़ाल खां घर वञी पुछ सभु ख़बर पइजी वेंदई। हलू भरू बबकियूं न हाणे हल बाबल अबू हलूं हलो अबू हलड़ी बंदूक तुंहिंजो ठक। मश्किरन जो ॻोठ तई मश्किरन जो ॻोठ तई मश्किरन जो ॻोठ तई मश्किरन जो ॻोठ तई। लालू इन गाॾे में पाण खे जोटींदे छा गॾो भॼी हुई छा? न न ने मतलब त लालीअ सट को कढी छा सफ़ा बूथ भेलो लॻो पियो अथई। मसइलो इहो आहे त मां इन ॻाल्हि जे करे परेशान आहे त असांजे ॻोठ जे मश्करनि जो थींदो छा? अलाए छा थींदो मूंखे कहिड़ी ख़बर तूं ॿुधाए न। अथा मवाली मूं वारो सेठ धनु आहे न उन जेका नई शादी कई आहे माई सुगड़ था माई सुगड़ आहे न इन्हनि जो जहिड़ो ॾींहों ब ॾींहुं वधंदो थो वञे। मूंखे त लॻे थो इहो घर बि न हलियो इहा देगिड़ी बि कान चढ़ी का न पोइ तोखे कहिड़ो लाचार पियो हो पर ई माईअ खे अचे पर मुछाले सां पहिरियों न छो शादी कराई न? मूं करे हुनजी शादी कराई आहे हुननि पाण सोचे सम्झी पाण कराई। पोइ पाण में कयूं त विढ़ल छो था? हा विढ़नि छो था? मूंखे त लॻे थो त सेठ धनु ऐं माई सुगड़ के हिक ॿिए में ॾिसी करे कंहिं न कंहिं साड़ जा को तावीज़ करायो आहे को फीणो धागो को जादू टोनो ज़रूर करायो आहे। हाँ यार हाँ मुंहिंजो दिमाग़ बि कमु करे थो पक या साड़ छड़ी या ठही सेठाणीअ तावीज़ कराया हूंदनि। पर यार ॿुध मवाली ने तोड़ किथां आणजे? लालू
हाणे छॾ हिननि ॻाल्हियुनि खे पहिरें पेट जो तोड़ कयूं पोइ था इहे धनु ऐं सुघड़ जो तोड़ ठाहियूं बुख ॾाढी लॻी आहे हा यार पहिरियां पेट पूजा पोइ काम दूजा त पोइ हल देरि न कर चाची अम्मा तूं परेशान न थी अब पावली अची वेंदी अंधनि वञी मुल्तान लधो छा पावली मस्करनि जो घोट कान थी लभी सघे अड़े अब्बा हुनखे त तरफ़नि जी ख़बर कान्हे का त ॻोठ कीअं ॻोल्हींदी चाची अम्मा तूं फिक्र न कर मूंखे ख़बर आहे त पावली किॾां वई आहे केॾां वई आहे बस मां लही ओ हेॾां वई आहे केॾां वरी केॾां हेॾां वधीक मूंखे बि ख़बर न आहे त काॾे किथे मुंहिंजी पावली गुम करे छॾी अलाए कपाए तरी गला मारे चुकी रही या तो गुम करे छॾी चाचू अबू कल्लू तुझे पेट में रेडियो है छा ॾाढो घोड़ थो थिए रात काके कबाब वारे जो पारू थो कबाब खाधो आहे उहे करणाट बि था पवनि परे मर मूंखे त अॻ ई शक हो हे सही माण्हू न आहे शिकिल सां ई सही कोन थो लॻे अहिड़ी ॻाल्हि न आहे चाचा कल्लू अबू अरे पर तूं ई खणी बक कहिड़ी ॻाल्हि आहे पावली अची वेंदी मुंहिंजो मतिलबु आहे मां तुंहिंजा मतिलब सभु सम्झां थो हाणे तूं मुंहिंजो मतिलबु सम्झ गुहाड़ी किथे आहे त मां हिन टोंडड़ीअ खां पुछां त मुंहिंजी धीउ पावली किथे आहे चाची अम्मा गुहाड़ी कंध कप टंग खत्म ये न कर लोने छड़ी अम्मा बिजली वाले को फसी बदीलो अने पानी जो केर बुधाईंदो सेठाणी एड़ो त मम्मण मचाया या जो वनी थिया सत खेर खैर न खपे छिरो घुर्जे छिरो मां चवाएं थी सेठ धनुअ खे ऐं सुघड़ खे एड़ो वेड़ा जो ॻाल्हि वञी तलाक ते पहुचे छो त तोखे ख़बर आहे न सेठ धनु अॼु बि मुंहिंजो आहे कल्ह बि मुंहिंजो सुभाणे बि मुंहिंजो रहे अच्छा सेठ धनु तुंहिंजो आहे ॿियो न त माणे जो अच्छा पर सेठ धनु तो ॿुधायो हुनजी मां मरी वई आहे तूं चईं थी त तुंहिंजो पुटु आहे ॻाल्हि त सम्झ में नथी अचे ओ चरी ग्वार जी फरी मुंहिंजो पुटु न आहे मुंहिंजो प्यार सोणो संसार क़यामत जो आसार आहे अल्लाह कयो तोखे ख्वार आहे ये छा थी बड़बड़ करे बड़बड़ कान थी कयां मां चवां थी त अल्लाह बशके ॾींदई दुआ बि कयईं ऐं मुंहिंजी दुआ में वॾो असरु अथई ख़बर अथई हिकिड़े ॾींहुं बाबा मूंखे ॾाढो मारियो छो त मां अल्लाह साईं खां दुआ घुरी त बाबा मरी वञे पर पिणे त जीअरो वेठो आहे पाड़े वारो मरी वियो हो भला ॾेई त ख़बर आहे सुखड़े ऐं धनुअ जो जहिड़ो काथे पहुतो जहिड़ो चोटा चोट जारी आहे ओ इते रखेसि 5-10 खे न ॾिस छोकिरी कम के पट कल दरवाज़े ते पठाण ऐं सुघड़ खे धनु ॾिसी वतो पोइ त सुघड़ सां अहिड़ी कई तौबा इहो त थियो वञी इत्तेफ़ाक तुंहिंजो किरदार कहिड़ो थियो इन्हे में सेठ धनुअ खे सुघड़ जी मोबाइल तां मिस कॉल त मूं ॾिनी हुई न हाणे वरी चाह में मख विझी ॾींदीसांसि पोइ ॾिसजा मज़ो बिना टिकेट जे ठीक आहे बस इन्हे पेर ते पुख्ती रहिजांइ हाणे तूं हल मोगो बाटो न अची वञे वरी पइजी वेंदुसि चक खर्ची कराए त वञा न फिलहाल त असांजा हालात हवालात थी विया असां पाण कई थी पिया थोड़ा पैसा कंदासीं बस रुगो तूं दुआ कर ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।